على عباده الذين اصطفى أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم إنا نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون صدق الله مولانا العظيم सभी साथी दुरूद शरीफ اللهم صل على محمد وعلى آل محمद كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد Saudara kalian मदरसे की हिन रिज़ल्ट ते जाने हिक तालिब इल्म हिफ्ज़ मुकम्मल कयो ऐं 7 ॼणा तक़रीबन जिन नाज़रा मुकम्मल कयो मां मदरसे जे मुंतज़िमीन खे असातिज़ा खे ऐं मुआविनीन खे मुबारकबाद थो पेश कयां अल्लाह तबारक व तआला तव्हांजो महिनत क़बूल फरमाए मुआविनीन जो ताउन रब्बुल आलमीन क़बूल फरमाए ऐं हिननि जो वालिदैन खे बि मुबारक आहे अॼु जेका ही ख़ुशी मिली आहे अहिड़ी ख़ुशी दुनिया में का बि आहे कोन अल्लाह तबारक व तआला कुरान करीम में फरमायो आहे कुल बिफज़लिल्लाहि व बिरहमतिही फबिज़ालिका फलयफ़रहू ऐ पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हां चओ अल्लाह जे फज़ल ऐं उनजी रहमत ते ख़ुशि थियनि अॻिते अल्लाह से बना हुआ ख़ैरु मिम्मा यजमऊन दुनिया में माण्हू जेका शइ जमो था कनि सब खां बहितरीन सब खां क़ीमती सब खां शानदार ऐं भलाई वारी इहा शइ आहे ऐं इहा मुबारकबाद रुगो मां नथो ॾियां बचड़नि जिन कुरान मजीद पढ़ियो आहे इन्हनि खे मलाइकनि मुबारकूं ॾिनियूं उन वक़्त में जॾहिं ही दुनिया ना वजूद में न आई माना इन्हनि जो मान इन्हनि जो शान एॾो वॾो आहे ऐं जो मर्तबो ऐं मक़ाम एॾो वॾो आहे जो हिन दुनिया जे पैदा थियण खां पहिरियां हिननि बचड़नि खे हाफ़िज़नि खे क़ारिन खे जेके क़ुरान करीम सां ताल्लुक़ रखनि उन्हनि खे मलाइकनि मुबारक हदीस मुबारक में थो अचे काइनात जे पैदा थियण खां 1000 साल पहिरियां काइनात वजूद में न आई हुई ऐं इंसान बि पैदा न थियो नक्शो ये न हो जो तव्हां ॾिसो था 1000 साल पहिरियां अल्लाह तबारक व तआला सूरह ताहा ऐं सूरह यासीन की तिलावत फरमाई अजीज दोस्तों कुरान करीम अल्लाह जो कलाम है अल्लाह जो कलाम अल्लाह की सिफत है जी रब की ज़ात कदीमा तीअं कुरान करीम कलाम इलाही हो भी कदीमा जी रब की ज़ात उनकी न इब्तिदा है न इंतहा है हुवा अल-अव्वल वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन ला शरीक लहू पहिरों भी हुआ आखिर भी हुआ ज़ाहिर भी हुआ बातिन भी हुआ उनसा कोई शरीक नहीं त जीअं रब की ज़ात असुर खां है तो जो सिफात के असुर खां है कलामुल्लाह अल्लाह की सिफत है त इहो कायनात खां अॻु में कुरान करीम कलामुल्लाह मौजूद हुयो ऐं अल्लाह रब्बुल आलमीन
ताहा इन सूरह यासीन की तिलावत फरमाई। अजीज दोस्तों, भावरो, भलो को कार्य छे ऐं तिलावत करे तो उन लाइ वॾो मजको करे सघंदो आहे। वाह जे बहितरीन क़ुरान जी तिलावत कई, माण्हू रोई था पवनि, पर इन आवाज़ खे पैदा कंदड़ इन इंसान कारी साहब खे पैदा कंदड़ जंहिं अहिड़ी भली तिलावत कई, ख़ालिक़ काइनात आहे, वो जॾहिं पाण तिलावत करे त उनजो छा मक़ाम हूंदो, छा मंज़र हूंदो। रब काइनात जॾहिं तिलावत फरमाई, उन वक़्त में फ़रिश्तनि उहा तिलावत कई, झूमी पिया। टिन क़िस्मनि जूं मुबारकूं नज़ीर थे। तूबा लिउम्मतिन यंज़ुरु फ़ीहिम हाज़ा, तूबा लिअल्सिनतिन ततकल्लमु बिहाज़ा, तूबा लिअजवाफ़िन तहमिलु हाज़ा। टे मुबारकूं फ़रिश्तनि ॾिनियूं। पहिरीं मुबारक हीअ आहे, वो चवनि था त मुबारक हुजे उन उम्मत खे जंहिं उम्मत में अल्लाह जो कलाम नाज़िल थींदो। अजीज दोस्तों, तू मोहम्मद करीम जो उम्मती अल्लाह खे एॾो प्यारो आहीं जो अञा तू हिन धरती ते न आहे। आदम अलैहिस्सलाम जी तखलीक न थी, पर मोहम्मद करीम सां निस्बत जे करे तुंहिंजो एॾो मक़ाम आहे जो हज़ारों साल पहिरियां मलाइका तोखे मुबारक कई। दुआ कयो त अल्लाह ताला इन निस्बत जे कदर करणी तौफीक अता फरमाए। आमीन। एॾा मलाइका तोखे मुबारक ॾियनि, उन उम्मत खे मुबारक हुजे जंहिं में ही अल्लाह जो क़ुरान नाज़िल थींदो। हेॾे वरी ज़रा गौर कर, हेॾे वरी तोखे मोहम्मद करीम मुबारक हुजे। अदा मुबारक ईंदड़ जेकॾहिं जेतिरो वॾो माण्हू हूंदो उनखे ख़ुशी थींदी। कोई शादी थो करे, ख़ुशि थो थिए त मूंखे फलाणे मिनिस्टर मूंखे मुबारक ॾिनी आहे। पूरी काइनात में इमाम अल-अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मट कोई कोन्हे। बाद खुदा बुजुर्ग कोई किस्से मुख्तसर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक सागर पानो फरमाया तूबा लिमन रआनी व आमन बी। उनके मुबारक होजे जंहिं मूंखे ईमान आंदो, मुंहिंजी ज़ियारत कई। इहो सहाबा जे लाइ वॾा ख़ुशकिस्मत इंसान हा जंहिं मोहम्मद मुस्तफ़ा जी ज़ियारतूं कयूं। उन्हनि खे जूं मजलिसूं नसीब थियूं, उनजूं ख़िदमतूं नसीब थियूं। साईं जिन ते पंहिंजा जान माल क़ुर्बान कयूं और इन्हनि महफूज़ हथनि जे ज़रिए क़ुरान करीम ऐं अल्लाह जो दीन असां वटि ताईं पहुतो आहे। अज़ीज़ दोस्तों, अॻिते पाण फरमाइनि था तूबा सबअ मर्रातिन लिमन आमन बी व लम यरनी। गौर कजो, पाण फरमायूं उहो माण्हू जंहिं मूंखे कोन ॾिठो, मुंहिंजे ज़माने में कोन आयो, मुंहिंजे वक़्त में पैदा कोन थियो, पर पुठि ईमान आंदा मां मोहम्मद खे 7 दफ़ा मुबारक कयो। सुभान अल्लाह। ये तो के मोहम्मद करीम मुबारक हो। इन्हें पहले मकाम के संभाल, इन निस्बत के संभाल, तो ये करने वाली निस्बत के शख्सियत सामने। अजीज़ान किराम, बी मुबारक
फरिश्ता ही था तूबा लिअल्सिनतिन ततकल्लमु बिहाज़ा उन्हनि ज़ुबाननि खे मुबारक हुजे जिन ज़ुबाननि ते ही अल्लाह जो क़ुरान आहे वतूबा लिअजवाफ़िन तहमिलु हाज़ा उन्हनि सीननि खे मुबारक हुजे उन्हनि सीने वारनि खे मुबारक हुजे जंहिंजे अंदर ही अल्लाह जो कलाम समाए पियो जेके क़ुरान जा हाफ़िज़ था थियनि जेके क़ुरान करीम पढ़नि था उनके मिठड़े मोहम्मद करीम मुबारक हुजे मामूली ॻाल्हि कोन्हे हिन जो वॾो मक़ाम अज़ीज़ दोस्तों ऐं भाउरो दुनिया के अंदर खोड़ सारी उम्मतों थी गुज़री उन वक़्त में नबी खोड़ सारा थी गुज़रिया पर उन वक़्त नबूवत इलाक़ाई नबूवत हुई हिकिड़े वक़्त जे लाइ नबूवत हुई फलाणो नबी फलाणे इलाके जो आहे ॿिए इलाके जो ॿियो नबी वरी उहो नबी हिन दुनिया मां वियो त वरी ॿियो नबी आयो नई शरीयत अची वई त उन्हनि खे बि मौजूदा भेजा उहे मौजूदा बि हिकिड़े वक़्त जे लाइ हुया छाकाणि त उन्हनि जी नबूवत हिकिड़े वक़्त जे लाइ हिकिड़े इलाके जे लाइ लेकिन हेॾा रहमतुल लिल आलमीन जंहिंजी नबूवत अवलीन ऐं आख़िरीन जे लाइ आहे तो तमामु काइनात जे लाइ आहे उनखे अहिड़ा मौजूदा मिलिया जेके सिर्फ़ धरती ते न आसमान ते पहुता दुनिया के अंदर ॿियनि नबियनि बि मेराज कयो पर ॿियनि मेराज फर्श ते कयो मोहम्मद अरबी मेराज अर्श ते छाकाणि त पाण रहमतुल लिल आलमीन आहिनि पाण कौनैन जा नबी आहिनि मलाइक भी मोहम्मद करीम के कदमों था पढ़न मुसलमान भी मोहम्मद करीम के कदमों था पढ़न नबी जेके आहिनि उन्हनि में पैगंबर करीम ते ईमान आंदो अल्लाह उनखां वाइदो वरितो अज़ीज़ दोस्तों भाउरो हाणे वॾे में वॾो मौजूदो कुरान करीम अॻियां किताब बदलजी विया तौरेत मटाए छॾियऊं इंजील मटाए छॾियऊं ॿिया किताब मटिजी विया पर हिन क़ुरान जी हिफ़ाज़त जो ज़िम्मो रब्बे ज़ुल जलाल पाण चयो फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून प्यारा अरबी फिक्र न कयो परेशान न थियो इन कुरान की हिफाजत जो ज़िम्मो अल्लाह है वो उन टाइम पे जॾहिं दुनिया गुनाह में गर्क थी थी फितनन में मुब्तला थी थी पर उन में टाइम ते अहिड़ा बच्चा पैदा कंदुसि जेके 7 ऐं 10 ऐं 11 सालनि जी उमिरि में 30 पारा कुरान की ॻाल्हि ये बचड़ा अल्लाह के प्यारा ये बचड़ा रसूलुल्लाह के प्यारा ये कुरान करीम अल्लाह के रसूल के प्यारो इन दुनिया जो बका ऐसी ताइना जैसी ताई कुरान है कुरान ऐसी ताइना जैसी कुरान पढ़ने वाला मौजूद है पढ़ाने वाला मौजूद है इदारा मौजूद है याद रखो कि कुरान करीम जे पढ़ने वाला पढ़ाने वाला कदर करने वाला है दुनिया में न रहा तो अल्लाह रब्बुल आलमीन ही कुरान खणाए वठंदो जॾहिं कुरान खणाए वठंदो तो उन वक़्त में हिन दुनिया जे रहण जो कोई जवाब कोन्हे को एॾी बि तरक़ी करे वञे भले ख़लाउन ताईं पहुची वञे भले फिराउन ताईं पहुची वञे भले समुद्रनि खे बदन खे बहरनि खे मुसख़र करे पर रब्बे काइनात जी ॻाल्हि खे कोन ॾिसंदो जॾहिं कुरान करीम खे खणायो वेंदो ही जेका आहे क़यामत अची वेंदी ही दुनिया बर्बाद थी वेंदी ही दुनिया बेचला हिन कुरान जे सदके ऐं कुरान आहे इन मासूम बचड़नि जे करे ऐं उस्तादनि जे करे जेके पढ़ंदा ऐं पढ़ाइनि पिया हिननि जो दुनिया जे मथां एहसान अज़ीम आहे इन्हनि जे करे दुनिया बची पई आहे मुंहिंजा दोस्त
ये बचड़ा अल्लाह के हबीब के रखा गया है। सैयदे कायनात मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एक औरत की तरफ पैगाम निकाह आयो। एक शख्स देव साईं की शादी करायो। पण फरमाया तो घर का जैसे अल्हम्दुलिल्लाह घर भी है। क्या असबाब वगैरह थे खर्च का कुछ से बिल्कुल आए। जब कुरान याद आते जैसे हां भी याद है। इतने में दो शख्स थी बिठो। मन के क्या बोले दो शख्स थी बिठो। सैमो के साथ काम की शादी करायो। बाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तो के घर आए आसमान इशारों करे सैन्य अपने घर की चलता माने घर को नहीं। अब सवाल ये थे टंगा के इशारों करे जे अपनी सवारिया माने सवारी को नहीं। भला को थाव थी को बर्तन अक्का के इशारों करे बुकली ही करे जैसे ही मुझे बर्तन है समाप्ति गोया काई को। भला देखा भला कुरान को याद है जैसे हाँ कुरान पढ़ता पढ़े एक बंदो कुरान पढ़ो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाओ कर ज़फ़ल तो कभी मा मिनल कुरान जे करे तो क्या असबाब नहीं तो परवाह नहीं पर कुरान के दौलत और के सीने में अमा मोहम्मद कुरान के सर के तोपे जारी सुभान अल्लाह। अजीज दोस्तों मैं एक किताब में तो कारी वर्ष कारी का भी इमाम है जी फिक्र में इमाम है कि कारी में उन्होंने कारी वर्षा उन्होंने कारी की जुबान में दुखता कोई कहता जिम्मी तो जैसे का हो तेरा तो जैसे का हो बाद में अपनी जुबान खुली गई जैसे मन तिलावत का हो उनके बाद मुबारक ना खुशबू होगा सुभान अल्लाह। मानो पूछो आखिर कारिजार खाता खाइए तो केड़ी खुशबू का इस्तेमाल था क्यों केड़ी खुशबू इस्तेमाल था क्यों सही मजलिस के अंदर होगा उन टाइम पे ये की सो जो रवाज को बार बार को रवाज को पर मना को फोटो खाएगा वही या की का खुशबू इस्तेमाल करते नसीहा खुशबू ताकि को मजबूर कहीं चेंज तो मुकदा को फिक्र हो परेशानी होती जुबान में लुकरत होती कुरान की याद का दोहस एक दफे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ज़ियारत थी हदीस पाक की दुआ जब के ख्वाब में तो मुरआनी फिल मनाम फकद रआनी बैन शैतान ला यतमसल बी जब के ख्वाब में तो जब हकीकत में दिखाई शैतान मोरी शक्ल में न खोज सके मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अर्ज करो अल्लाह का रसूल कुरान पढ़ने को ढाढो शौक पर मोटी जुबान में लुक रखा पान फरमाया उदनो इलैया मुझे अच्छा पर की लुआब मुबारक दिखाऊं मुझे बात मुबारक में लुआब दिखाऊं मुखा बात में मुझे लुकरत खत्म थी वही मुझे जुबान का थी वही या खुशबू या दुनिया की खुशबू करे मोहम्मद करीम के दुआ सुभान अल्लाह। मुझे दोस्तों मुख्तसर आज मैं क्यों थी कचरा तालिब इल्म कुरान पढ़ने वाला अल्लाह ने अल्लाह के हबीब के वाला कर एक वक्त हो उन वक्त के अंदर शौक हो उन वक्त में मानो पंजा पैसा लगाए पंजो खर्च करे तो दीन पढ़ना ये कायदो भी मुफ्त कुरान मजीद भी मुफ्त पंजे बचड़े के नस्ल में मदरसे में मोकलन लाए तैयार हो गया स्कूल में हर शे अब आपको को भी बच्ची दे अब आज पहना जाने का बाबा आज ड्रेस में देखा व्यवस्था दे चलवा देखो दोस्तान ये था मात्र 14 है इन्होंने भिड़न के एक तरह किताब था खाने जो पहले बदल की को देखो
ये किताब वठी वञण सां तयार ख़र्च करण सां तयार पोइ ख़ुशी सां चवंदा आहियूं त मुंहिंजो बच्चो जेको आहे सो हीअ डिग्री पियो करे हीअ डिग्री पियो करे हीअ त मुफ़्त तालीम आहे मुफ़्त तालीम आहे तव्हां साईं कयो त पुराणे ज़माने में ख़र्च करे तालिब इल्म पंहिंजो ज़ाती ख़र्च करे पढ़ंदा हिकिड़ो वॾो मुहदिस थी गुज़रियो आहे इब्न जरीर जो नालो हो उहो बि न पढ़ंदो हिकिड़े आलिम वटि उनजो ख़र्च खुटी वियो उन वक़्तु हिकिड़ो यहूदी दुकानदार हो उन खां ही सामान खणंदो पोइ पैसा ॾेई छॾींदो जॾहिं हिन वटि ख़र्च ख़तमु थी वियो त उस्ताद खां मोकिलियईं चयईंसि मूं वटि ख़र्च कोन्हे को हाणे मूं वटि मूंखे इजाज़त मिले उन दुकानदार वटि वियो ऐं चयईंसि हिसाब किताब कर पंहिंजो हिसाब वठाइण मां थो वञां पर मुंहिंजी तालीम रहियल आहे उन यहूदी चयो छो भला चए मुंहिंजो ख़र्च ख़तमु थी वियो चए मां तोसां को ताउन कयां चए तुंहिंजो ताउन मां क़बूल न कंदुसि तूं ॿिए मज़हब जो चए चङो भला हीअं कर तोखे मां ओए घर थो ॾियां पोइ जॾहिं थिए तॾहिं तूं ॾेई छॾिजां भला चए हा ईअं ठीकु आहे उहो आलिम वञो वक़्तु गुज़रियो हिकिड़े दफ़े हज ते वियो बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे नज़र पियुसि त उहो शख़्स जेको पहिरियां यहूदी हो उहो तवाफ़ पियो करे पाण में विरी विया हिक ॿिए जो तारुफ़ कयो हुनखे चयईं त तोखे कीअं हिदायत मिली चए तोखे ॿुधायां थो कीअं हिदायत मिली मूंखे हिदायत तुंहिंजे करे मां तुंहिंजो ताउन कयो मां राति जो ख्वाब थो ॾिसां त माण्हू था चवनि त तुंहिंजे घर में अलाए छा आहे केरु अहिड़ो मामिलो आहे नूर जो ॾाको पियो निकिरनि ख़ुशबू जी हुबगार हाणे ख्वाब थो ॾिसां डोड़ंदो ॾिसां घर में ॾिसां हिकिड़ी दूरानी शख़्सियत आहे उन चयो त मां अल्लाह जो सचो नबी मुहम्मद रसूलुल्लाह सुभान अल्लाह तो मुंहिंजे हिकिड़े महिमान जो इकराम कयो ऐं उनजो ताउन कयो मां तोखे कलमो पढ़ाइण आयो आहियां इमाम अंबिया मूंखे कलमो पढ़ायो ये ख्वाब हो मां जो जाॻां जो सही मुंहिंजी अखि मां पाणी पियो सारो ख़्वाब लॻे कंहिंखे ॿुधाए न सघां सॼो कुटुंब गैर मुस्लिम यहूदी ही मुंहिंजा वेरी थी पवंदा पर दिलि में इहो ख़्यालु थियो त काश मुंहिंजो कुटुंब मुस्लमान थिए मुंहिंजी घरवारी मुस्लमान थिए उथण जो सेक्टर मुंहिंजी घरवारी आहे हिते हंधि वेठी आहे ईअं जून मारियो अखियुनि मां पाणी सारो कतार पियो रहे मूं वटि पंहिंजो मामिलो कोन ॿुधायो मूं चयो त छाजे करे तूं गमगीन वेठी बसि इहा ॻाल्हि छॾे चई ॿुधा त सही चई न इहा ॻाल्हि छॾे घणे साल खां बाद में हुन बि इहो ई ख्वाब ॿुधायो मूं चयोमांसि ठीकु आहे मूं बि इहो ख्वाब नथो आहे तो बि इहो ख्वाब नथो आहे हल त फलाणे आलिम जे हथ ते मुस्लमान थियो असां वञी करे मुस्लमान थियासीं अल्हम्दुलिल्लाह असांजो कुटुंब मुस्लमान थी वियो हाणे हज ते मां आयो आहियां हिकु तालिब इल्म जी मुआवनत करण जे करे ऐं उन जो इज़त करण जे करे उन सां ताउन करण जे करे अल्लाह साईं मूंखे हिदायत ॾिनी मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो भाउरो बुज़ुर्गो जेके मुआवनी ताउन था कनि इदारनि सां इहो अल्लाह जो शुक्र अदा कयो जो तव्हांजो पैसो जाइज़ मसरफ़ थींदो रहे तव्हांजूं ज़कातूं तव्हांजा सदक़ात जंहिंते रब राज़ी थो थिए न उनजे माल खे सही मसरफ़ में थो लॻाए जेका नाराज़ थो थिए उन्हनि जो माल कांव कोठा खायो
ऐं अल्लाह जो शुक्र अदा कयो। हकीकत ही आहे कि अल्लाह जो असां ते एहसान आहे जेके ॿार तवाम था कनि न, इहो अल्लाह जो असां ते एहसान आहे ऐं अल्लाह से वापसि थो ॾे। नंढड़ो ॿारु हूंदो उनखे कॾहिं पीउ आज़माईंदो, उन ख़र्च ॾींदो, उहो वीचारो ख़ुशि थींदो आहे। उहो चवंदो अथसि पीउ हाणे उनजी दिलि ॾिसण लाइ चवंदो आहे बाबा मूंखे ॾे। हुन जे करे हथ में वापसि मोटाए ॾिनई, हीउ पीउ ख़ुशि थींदो आहे, चवंदो आहे शाबाश शाबाश बाबा मूंखे ज़रूरत कोन्हे, तूं वापसि मोटाए वठ। ईअं अल्लाह बंदे जी दिलि खे थो ॾिसे। अल्लाह खे ज़रूरत कोन्हे। लिल्लाहि ख़ज़ाइनु समावाति वल अर्ज़, अल्लाह वटि आसमान ज़मीन जा ख़ज़ाना आहिनि, पर अल्लाह बंदे जी दिलि थो ॾिसे, दिलि थो ॾिसे ऐं अल्लाह हुनखे वापसि थो करे। तव्हां इहे पंहिंजा वीचारा दीन इदार न छॾियो, क़ुरान करीम पढ़नि, इल्म पढ़नि। फितरे जो दौर थो यार, ॾींहों ॾींहुं फितरे जो दौर। नौजवान नस्ल खे गुमराह करण जा खोड़ सारा असबाब। इहो दौर अचण वारो आहे जो असांजो बच्चो असांखे अब्बा चवण लाइ तयारु न थींदो, अमड़ खे अम्मा चवण लाइ तयारु न थींदो। अहिड़ो दौर अचण वारो आहे। पंहिंजे बचड़नि खे तालीम ॾियो, दीनी तालीम ॾियो, दीनी तरबियत ॾियो त इहे अबो अम्मा त चवनि। असां पोड़ा थी वञूं त असांजी ख़िदमत कनि, मरी वञूं त चार कुल पढ़ी करे दुआ कनि, इहो सदके जारी आहे। मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में को भाव आहे। हिकिड़ो नबी साईं वटि मजलिस ईंदो हो, उन वरी मजलिस बर्खास्त थिए त हलियो, ॿियो कमाईंदो हो। जेको कमाईंदो हो अल्लाह के रसूल वटि आयो, साईं असां ॿ भाउर आहियूं, गॾु आहियूं, मां सॼो ॾींहुं कमायां थो, हीअ मुंहिंजो भाउ तव्हांजी मजलिस में सॼो ॾींहुं थो रहे, हिनखे बि चओ त ज़रा मुंहिंजो ॿांहुं ॾे ॾिजे। यानी मां हिनखे कमाए थो खारायां ॿिए लफ़्ज़नि में। इमाम अल-अंबिया फरमायो लअल्लका तुरज़क़ु बिही, तूं सम्झी थो त मां तोखे कमाए खारायां, ओ जेको दीन पढ़ण थो अचे तोखे रोज़ी ॾे सदके। असांजे तव्हांखे रोज़ी जेकॾहिं मिले थी इन्हनि बचड़नि जे सदके थी मिले। जेको सुबुह सवेरे वुज़ू करे अल्लाह जो पाक कलाम पढ़नि था, सुबुह जो ॾिसो, शाम जो ॾिसो, राति जो ॾिसो, सीअ वारे टाइम ते इहो तुंहिंजो बचिड़ो जंहिंजो वुज़ू करे उस्ताद जे साम्हूं बीहंदो आहे, फ़िरिश्ता रहमत जा इन लाइ बि दुआऊं था घुरनि त तुंहिंजे लाइ बि दुआऊं था घुरनि। जेसीं इहो तालिब इल्म मदरसे में आहे, मस्जिद में आहे, पढ़े पियो थो, उहे फ़िरिश्ता रहमत जा हिन लाइ बि दुआऊं घुरनि, वालिदैन लाइ बि दुआऊं घुरनि। अल्लाह हिनजे वालिदैन खे माफ़ फरमा, अल्लाह हिनखे बरकत अता फरमा, अल्लाहुम्मा इग़फिर लहुम्मा। रब ये तो जो बच्चों ये को बच्चों आ तो जो कलाम पढ़ना आयो वालिदैन खे तैयार करे मोकिलियो आहे, ऐं जीअं अमल हिनखे तैयार करे मोकिलियो आहे, ऐं जो अबो जेको आहे बावजूद ज़रूरत जे हिन पाण हलियो वियो आहे कम ते, मगर हिनखे मोकिलियो अथसि क़ुरान पढ़ण जे लाइ। अल्लाहुम्मा इग़फिर लहुम्मा, रब हिन जे पीउ खे बि माफ़ फरमा, रब हिन जे अमल खे बि माफ़ फरमा। दुआऊं कंदा था रहनि हता कि इहो बच्चो जॾहिं वापसि मोटे। अल्लाह तबारक व तआला का दुआ है, अल्लाह तबारक व तआला असां तव्हांजे नौजवान नस्ल खे नेक ऐं दीनदार बनाए, असां तव्हांखे दीनी इल्म जो क़दर अता फरमाए, असां तव्हांखे हिन मदरसनि सां वधीक ताउन जी तौफ़ीक़ इनायत फरमाए। वाखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।